बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में अवां खे भली कार चऊं था। नाज़रीन, अॼु शहबाज़ गिल ऐं PTI चेयरमैन इमरान ख़ान जे ख़िलाफ़ बुरी ख़बर आहे, जंहिंखां पोइ नज़र ईअं पियो अचे त PTI अंदरि जेको आहे उहो कुझु एग्रेशन वधी रही आहे ऐं वधी बि वई आहे। उनजो मिसाल ईअं बि ॾियूं त FIA पारां इमरान ख़ान खे जेको परॾेही फंड्स जा तफ़सील नोटिस जे ज़रिए तलब कया विया हुआ, उन नोटिस खे इमरान ख़ान मुकमल तौर ते रद्द करे छॾियो आहे। इमरान ख़ान जो चवणु आहे त 2 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं इहे नोटिस वापसि न वरिता विया त पोइ FIA जे ख़िलाफ़ु कार्रवाई कंदुसि। हाणे इहो कीअं मुमकिन आहे त को माण्हू अक्यूज़ड हुजे, कंहिं मामले में जांच हलंदड़ हुजे, उहो अक्यूज़ड जेको आहे उहो चवे त मां नोटिस ते जवाब त ॾींदुसि ई न, मां FIA जे ॾाढो जवाबदार बि न आहियां, पर जेकॾहिं इहे नोटिस वापसि न वरिता विया तव्हां कार्रवाई कंदुसि। अॼु इस्लामाबाद जी अदालत शहबाज़ गिल जे जिस्मानी रिमांड जे हवाले सां जेका दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई पुलिस पारां, उन ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो ऐं शहबाज़ गिल जी 48 कलाकनि जे लाइ जिस्मानी रिमांड वारी जेका दरख़्वास्त आहे उहा मंज़ूरु करे वरिती ऐं खेसि पुलिस हवाले करे छॾियो, जंहिंखां पोइ PTI पारां कुझु एग्रेशन वारा बयान बि ॾिना विया। असद उमर प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं अदालत ॿाहिरां फवाद चौधरी बि मीडिया सां मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कई। फवाद चौधरी जो चवणो त शहबाज़ गिल ते जेको तशदुद थियो आहे उनजी जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे, अदालती जांच जेका आहे उनजो मुतालबो फवाद चौधरी कयो ऐं असद उमर वरी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो त PTI ख़िलाफ़ु मकरूह क़िस्म जी साज़िश थी रही आहे ऐं शहबाज़ गिल खां मर्ज़ीअ जो बयानु वठण जे लाइ मथसि तशदुद कयो पियो वञे ऐं दबाउ विधो पियो वञे। शहबाज़ गिल जे जिस्मानी रिमांड जी मज़म्मत कयूं था, उनखां फ़ौरन पोइ वरी PTI जी जेका कानूनी टीम आहे उन पारां अदालत सां राब्तो बि कयो पियो आहे ऐं शहबाज़ गिल जे जिस्मानी रिमांड वारो फ़ैसिलो वापसि वठण जी इस्तदा कई वई आहे। हिकु पासे असांजी पाक आर्मी ऐं इदारनि जे ख़िलाफ़ु सोशल मीडिया ते मुहिम हलंदड़ आहे ऐं इन मुहिम जे हवाले सां बि जांच आख़िरी मरहले में दाख़िल थी वई आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ बि प्रेस कॉन्फ्रेंस कई। संदसि चवणो त हेलीकॉप्टर सान्हे में सोशल मीडिया ते ट्वीट्स कंदड़ जेके PTI जा कारकुन आहिनि उन्हनि जी वजह खां क़ौम जो कंधु शर्म विचां झुकी वियो आहे। जांच आख़िरी मरहले में आहे ऐं ज़िम्मेवारनि जो तयन थी वियो आहे, जल्दी कार्रवाई बि थींदी। साॻे ई वक़्तु वरी हिकु पासे जीअं मां ज़िक्र कयो त पाक फ़ौज ख़िलाफ़ु मुहिम हलाई पई वञे, ॿिए पासे पाक फ़ौज खे अवार्ड्स ॾियण जो ऐं ख़िराज पेश करण जो सिलसिलो बि जारी आहे। UAE पारां आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा खे अॼु गॾियल अरब इमारतुनि जो ॿियो जेको बहितरीनु अवार्ड आहे उन सां नवाज़ियो वियो आहे। इन खां अॻु में सऊदी अरब, उर्दन, बहरैन ऐं ॿिया इस्लामी मुल्क बि आर्मी चीफ खे आला जेके मिलिट्री अवार्ड्स आहिनि उन्हनि सां नवाज़े चुका आहिनि। इन मजमूई सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कयूं था। सीनियर तर्जनिगार प्रोफेसर इनाम भट्टी साहब असां सां गॾु आहिनि, नसीर मेमन साहब असां सां गॾु आहिनि, डॉक्टर अयूब शेख साहब ऐं डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब असां सां गॾु आहिनि ऐं ॿियो जेको टॉपिक आहे उनजो ज़िक्र बि मां सां कंदो हलां। सूबाई वज़ीर सरदार शाह बि अॼु असांखे एक्शन में नज़र आयो आहे ऐं सरदार शाह पंहिंजे ई इदारे खाते ख़िलाफ़ु चार्ज शीट पेश करे छॾी आहे, तमामु घणी कावड़ जो इज़हार कयो आहे। संदसि चवणु आहे त कांवरनि जेकॾहिं पंहिंजो क़िबिलो दुरुस्त न कयो त उन्हनि जूं नौकरियूं तेल करण में देरि न कंदुसि। सरकारी स्कूल जा 3 माण्हू बरसाती पाणी निकाल करे था वञनि, उते ॿार तालीम पिराइनि था, पर असां वटि माण्हुनि जी फ़ौज भर्ती थियल आहे ऐं ज़िले ऑफिसर जेके आहिनि उन समेत ॿियो जेको अमलो आहे उहो पाणी निकाल नथो करे, ॿारनि जी तालीम मुतासिर थिए थी। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, वेलकम चवां पियो अव्हां खे। अव्हां खां शुरूआत कयूं था। पहिरियां त PTI ऐं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु जेका बुरी ख़बर आहे उनजो ज़िक्र कयूं। शहबाज़ गिल जे जिस्मानी रिमांड में वधीक 48 कलाकनि जी वाध कई वई आहे, जंहिं ते PTI में बेचैनी कुझु वधी वई आहे। उन सां गॾोगॾु रिलेटेड वरी ॿियो मामिलो आहे, इमरान ख़ान खे जेके FIA पारां नोटिस मोकिलिया विया हुआ उन ते जवाबु ॾियण जे बजाए इमरान ख़ान मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते इहे नोटिस वापसि वरिता वञनि, न त FIA ख़िलाफ़ु कार्रवाई कंदुसि। छा कमेंट कंदो सर? महिरबानी। आउं सम्झां थो ख़तरे जी घंटी वॼणु शुरू थी वई आहे ऐं इमरान ख़ान खे इहो महसूसु थियणु शुरू थियो आहे त जेकॾहिं शहबाज़ गिल जो 2 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड जो ॿीहर जेकॾहिं मौक़ो ॾिनो थो वञे त उन जा नतीजा कहिड़ा अची सघनि था। तव्हांखे यादि हूंदो 2 ॾींहं पहिरीं मूं प्रोग्राम में चयो त मुमकिन आहे, या शायदि कल्ह ई पाण ते ॻाल्हायो त ऐन मुमकिन आहे त शहबाज़ गिल सुल्तानी गवाह थी वञे ऐं हुन सुल्तानी गवाह थियण जा जेके आसार नज़र था अचनि उन में हिकिड़ो तव्हांखे ॾिठो हूंदो त शहबाज़ गिल खे घर वठी विया, हुनजे ॿारनि सां मिलायो ऐं हुनजी घरवारी ऐं ॿारनि सां हू जॾहिं मिलियो, इहे हिकिड़ियूं जी नाम साहब कंटिन्यू कयो प्लीज़। त उहे हिकिड़ियूं इहे कमज़ोर रगूं हूंदियूं कंहिं बि फ़र्द जूं, जंहिंखे जेकॾहिं जेल खां वठी वञी हुनजे ॿारनि सां ऐं फैमिली सां मुलाक़ात करायो त इहो हिकिड़े क़िस्म जो कंहिं तरह सां हुनखे मॉरली ऐं
साइकोलॉजिकली ऐं इथिकली खणी चइजे या खणी पंहिंजो इमोशनली चइजे त उनखे प्रेशराइज़ करण जी कोशिशि कई वेंदी आहे त हुनखे जंहिं तरह जी असुलु जेका हक़ीक़त आहे उहा हू बयानु करे। त आउं सम्झां थो इहा हुनजी शुरूआती ऐं हींअर 2 ॾींहंनि जो जेको हुनजो रिमांड हुनखे मिलियो आहे जिस्मानी पुलिस खे हुनजो वठण जो, त हुन में ज़ाहिर ॻाल्हि आहे अहिड़ी शख़्सियत ते जेका मोस्ट फेमस प्रोमिनेंट जेका आहे असां पॉलिटिकल हाणे मेन स्ट्रीम लाइन में हुजे, जी उन ते जिस्मानी तशद्दुद त कोन कंदा, हुनखे मार जे ज़रिए त कोन मञाईंदा त तूं जेको कुझु असां तोखे चऊं था उन ते लिखी ॾे या बयानु ॾे, पर यकीनी तौर ते आॾी पुछा में सुवाल जवाब जेके थींदा ऐं उन्हनि में जेको उनजो रुख़ हूंदो उहो कंहिं बि तरह सां इमरान ख़ान जे दाइरे खां ॿाहिरि न हूंदो। ऐं उन में इमरान ख़ान जे दाइरे में ईंदड़ शइ जेका आहे उहा इहा आहे त तव्हां ॾिठो हूंदो उन्हनि खे बि इहा ख़बर पइजी वई आहे त शहबाज़ गिल जो उहो जेको जंहिंखे हू प्रेस कॉन्फ्रेंस थो सॾे जेका हुन पंहिंजे घरां वेही करे जेका असां कई या किथे हिकु हंधि ते हिकिड़े ई कंहिं मीडिया चैनल सां ॻाल्हि ॿोल कई। जी बिल्कुलु। हा, हिकिड़े सां कंहिं सां ख़ासि ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई त हाणे हुननि इहो क़बूल करणु शुरू कयो आहे त हा हिकिड़ो जुमिलो, पोइ उन हिकिड़े जुमिले खां पोइ हाणे उन ते वरी उनजे मुख़्तलिफ़ ख़ासि माण्हुनि PTI जे उन्हनि ते पंहिंजो सम्झो त हिकिड़े क़िस्म जी मज़म्मत बि करणु शुरू करे ॾिनी त इहो ग़लति आहे, इहो हुनजो ज़ाती अमल आहे। त मां सम्झां थो इहे सभु शयूं इंडिकेटर आहे जेको ज़ाहिर पियो थो करे त हिननि खे ख़ौफ़ वकोड़े वियो आहे त कंहिं बि तरह सां इहो इन जो प्रेशर बिल्ड करे इमरान ख़ान ॾांहुं वधी सघिजे थो। जी ऐं ॿियो इमरान ख़ान ॾांहुं वधंदड़ कड़ियुनि मां हिकिड़ी कड़ी इहा बि आहे जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो त उनखे जेके नोटिसिस मिलिया आहिनि ऐं उन्हनि नोटिसिस खे हू जंहिं तरीक़े सां जवाबु ॾियण जे बजाए उनजो जेको रद्दअमल जो तरीक़ेकार आहे उहो ख़ुदि हिकिड़ो साबित पियो थो करे या वाज़े पियो थो करे त प्रेशर जेको बिल्ड थिए पियो इमरान ख़ान ते हू उनखे कंहिं बि तरह सां फेस करण जे हुन में कोन्हे पंहिंजो रविश में, पर उन जे बजाए उबतो हू उन्हनि खे धमकियूं पियो थो ॾिए त आउं उन्हनि सां जेको आहे सो कोर्ट में ॾिसंदुसि। हुअणु त ईअं घुरिजे त इदारो ग़लति करे या सही करे, जी पर जॾहिं उहो तव्हां खां पुछा करे थो त पुछा जे लाइ त तव्हांखे हुनजो जवाबु त ॾियणो पवंदो। जेकॾहिं अॼु इहे रवायतूं हिकिड़ी कंहिं बि धुर जे तरफ़ां ईंदियूं त जेकॾहिं कोई इदारो कंहिंखां पुछा करे ऐं हुन पुछा जे जवाब में हुनखे वापसी धमकी ॾियणु शुरू कजे त पोइ त पाकिस्तान जे अंदरि हर को माण्हू का न का जेको आहे सो उहा धमकी ॾियारे मोकिलींदो। हीअ त इहा साॻी ॻाल्हि थी वई जेका रोड ते बीठल ट्रैफ़िक पुलिस वारो जॾहिं कंहिं माण्हूअ खे ग़लति सिग्नल क्रॉस कंदे या को ग़लति क्रॉसिंग कंदे रोकींदो आहे जी त उहो शख़्स अंदरां गाॾी जो शीशो लाहे हुनखे चवंदो आहे त तोखे ख़बर कोन्हे त आउं केरु आहियां, तेनू पतानी में कौन आहे, त उहो तेनू पतानी में कौन आहे वारी जेका रविश जेकॾहिं इन हद ताईं वञे जो नेब जेकॾहिं कंहिंखां पुछा करे त उनखे बि चइजे त तेनू पतानी में कौन आहे, ऐं जेकॾहिं को कोर्ट पुछा करे त उनखे बि चइजे, इलेक्शन कमीशन पुछा करे त उनखे बि इहो ई चइजे, त पोइ त मुल्क में सम्झो त को बि इदारो का बि पंहिंजी कारकर्दगी ऐं पंहिंजी साख बरक़रार न रखी सघंदो ऐं पोइ हिते हर कंहिंखे ईअं ई मनमानी करण जो हक़ मिली वेंदो। जी ऐं इहो नथो चवां हिन में को इमरान ख़ान को गिल्टी आहे या हुन ते उहे हुन जूं चार्जिस जेके बि आहिनि सभिनी जूं जाइज़ हूंदियूं, बिल्कुलु उहे भले ग़लति बि हुजनि, पर जेको तरीक़ेकार आहे उन तरीक़ेकार खे उन तरीक़ेकार सां ई मुंहुं ॾियणु जेको आहे उनजो क़ानूनी ऐं आइनी तरीक़ेकार आहे, इन खां हटी करे ॿियो को बि तरीक़ो थी नथो सघे। त आउं सम्झां थो शहबाज़ गिल जो 2 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड का नई हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी डायरेक्शन ॾेई सघे थो इन सॼे पॉलिटिकल मौजूदा सिनारियो खे, जंहिंमें PTI लाइ वधीक अञा ॾुखियायूं पेश अची सघनि थियूं। ऐं उन सां गॾोगॾु जीअं तव्हां ज़िक्र कयो त असांजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे हिन अहिड़ियुनि हालतुनि में जॾहिं अगस्त जे मिड में हाणे इहो तइ थियणो आहे त अॻियों चीफ ऑफ आर्मी स्टाफ केरु हूंदो, जी उहो जेकॾहिं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं ख़ासि करे इतिहादी क़ुवतुनि ऐं ॿियनि जे लाइ एपल ऑफ द आई थींदो वञे, उहो उन्हनि जे लाइ पसंदीदा शख़्स थींदो वञे, उनखे अवार्ड मिलंदा वञनि, त ऐन मुमकिन आहे त किथे उहो वधीक कंहिं अॻिते जे लाइ का उनजी का असाइनमेंट जेका उनखे मिलण जे लाइ सोचियो वियो हुजे ऐं उहा असाइनमेंट जेका थी सघे थी उहा हिन खिते जी जेका ऐं मौजूदा हुकूमत जे लाइ इहा टफेस्ट असाइनमेंट बि हूंदी पंहिंजे इन दौरानीअ जी, इनाम साहब इन आर्मी चीफ जी मुक़ररी जे बारे में। ठीकु आहे, वापसि सवाल अचूं था पिया। नसीर मेमन साहब जॉइन कयो आहे। नसीर साहब,
थैंक यू सो मच तव्हां जॉइन कयो वेलकम चऊं पिया अव्हांखे शहबाज़ गिल जे जिस्मानी रिमांड में वधीक 2 ॾींहंनि जी वाध जेका उहा कई वई आहे जिते PTI जी जेका लीगल टीम आहे उन अदालत सां राब्तो करे फौरी तौर ते इहा जिस्मानी रिमांड वारी जेका फ़ैसिलो आहे इनखे वापसि वठण जो जी इस्तदा कई आहे ऐं FIA जा जेके नोटिस इमरान ख़ान खे मिलिया हुआ इमरान ख़ान उन नोटिस जो जवाबु ॾियण जे बजाए वरी इहो बयानु ॾिनो आहे त FIA खे जवाबु ॾियण जो पाबंद न आहियां कंहिं बि क़िस्म जो ऐं जेकॾहिं इहे नोटिस वापसि न वरिता विया त आउं FIA ख़िलाफ़ु कार्रवाई कंदुसि छा कमेंट कंदव सर अव्हां साहब लाइ शहबाज़ गिल प्रोटेस्ट केस थी वियो आहे शहबाज़ गिल खे जेको कुझु बि एक्शन थियो आहे उनजो कारण त हुन पाण ई आहे न आहे त पोइ हुननि हुनजे पुठियां 10 किलो हीरोइन वारो केस ठाहियो आहे जीअं हुननि राणा सनावाला खे ठाहियो उहो एतिरो चिटो पिटो हिन जो केस आहे जो PTI मां हिमत कोन थो करे त हुनखे डिफेंड करे सघे ॻाल्हि इहा ई कयल आहे हाणे उहो वजु ॾेई वेठा आहिनि पर ख़ान साहब खे ख़बर आहे त हुनजे जॾहिं अहिड़े अहम मोहरे सां हाणे अॻे त रिआयती स्कीमूं हुयूं न शयूं दरगुज़र थी वियूं पुछाणा न हुया जेको चयोसीं हली वियो फॻी वियो ऐं हीअ हुकूमत जीअं नई आई त हुकूमत थोरे मजबूरी तौर एस्टेब्लिशमेंट पंहिंजे हिकिड़े वॾे मामले ते जेको इकोनॉमी जो फ्रंट डाउन में एतिरो त हू फाथल हुया जो हुननि फ़िलहाल ॿियनि शयुनि ॾांहुं ध्यानु कोन पिए ॾिनो हाणे उतां उहो कुझु रिलेट थी आहे एस्टेब्लिशमेंट मां एज़ अ होल ॻाल्हि थो चवां जेको लामारा पे ॾिनो ख़तरो डिफॉल्ट जो जेको वॾो क्राइसिस पे नज़र आयो उहो हाणे कंहिं हद ताईं नज़र अचे थो त हैंडल थी वियो आहे त हाणे हू हिननि ॿियनि शयुनि ॾांहुं हुननि ध्यानु ॾियणु शुरू कयो आहे ऐं जीअं रुॻो शहबाज़ गिल वारो मामलो कोन्हे कल्ह इहा बि ॻाल्हि निकिती आहे त हाणे जेके बि माण्हू इन्वॉल्व हुआ जिन बलूचिस्तान साने ते कैंपेनिंग कई ट्विटर जे वसीले ऐं जिन एतिराफ़ बि कया ऐं माफ़ियूं बि वरितियूं उहे ऐं उन्हनि जा हैंडलर उन्हनि सभिनी ते हथु विधो वेंदो दैट इज़ अ मैसेज जेको ख़ान साहब खे नज़र थो अचे ऐं टियों जेको पासो आहे उहो ज़ाहिर आहे इलेक्शन कमीशन वारो आहे हू जेका इलेक्शन कमीशन वटां रिपोर्ट आयल आहे उहा अदालत में ख़ान साहब लाइ उन ते पंहिंजे पाण खे बचाव करणु दिफ़ा करे ऐं सुरखुरू थी निकिरणु तक़रीबन नामुमकिन थो नज़र अचे जेकर तव्हां नवाज़ शरीफ़ वारे केस खे बेंचमार्क बनायो त हीअ त हुनजे भेट में घणो वधीक कॉम्प्लेक्स मामिलो आहे तो ख़ान साहब खे नज़र थो अचे त मामला चौधारी हाणे हुनजे लाइ ॾुखिया थींदा पिया वञनि ऐं पंजाब लकीली हिननि खे हिकिड़ो रिलीफ मिली वियो आहे जो पंजाब में हुकूमत अची वई त शायदि ही जेके थोरो सुख जो साथ आहे नज़र अचे थो इहो बि न हुजे हा पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी ध्यान में रखणु घुरिजे त जेका पंजाब जी हुकूमत आहे उहा भली PTI जे मरफ़त आई हुजे या PTI चए त असांजी हुकूमत आहे पर परवेज़ इलाही पंहिंजा कार्ड ॾाढा कैलकुलेटेड छॾंदो आहे उहो शहबाज़ गिल वांगुरु या ॿिया जेके मुतक़दीन आहिनि जेके पोइ लॻा आहिनि कारकुन खां वधीक ईअं हू कार्ड न खेॾंदो हू बोज़दार वांगुरु न हलंदो तव्हां ॾिसो पिया हुनजो जेको होम मिनिस्टर आहे हुकूमत जो इंटीरियर वारो उन छा चई छॾियो उन चई छॾियो त कुझु बि न थियो आहे तशदुद ई न थियो आहे ऐं उनखे हुतां ट्रांसफर कराइण में रेज़िस्टेंस सो इहे काफ़ी शयूं जेको परवेज़ लाइ ईअं ओबीडियंट सर्वेंट थी न हली सघंदो हुनजी हिकिड़ी डोर जेका ख़ान साहब वटां त का डोर ॿिए हंधि बि आहे तो मजमूई तौर इहो आहे त ख़ान साहब जे लाइ शयूं ॾुखियूं पेथियूं थियनि ऐं शहबाज़ गिल वारो मामिलो मूंखे सुठत निबेरजंदे नज़र नथो अचे ईंदड़ ॾींहंनि में वधीक खाता खुलंदा वधीक शायदि केस थियनि ऐं वधीक ख़ान साहब जा जेके हमदर्द ऐं पोइ लॻनि उन ते हथु पए ऐं अल्टीमेटली इहे शयूं ख़ान साहब ॾांहुं वधंदियूं उन डायरेक्शन में वञनि पियूं नसीर साहब 1 to 2 लाइन कमेंट इन ॻाल्हि ते बि त अॼु ख्वाजा आसिफ़ साहब बि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे दिफ़ा वारे वज़ीर जेके अव्हां कोट बि कयो त हेलीकॉप्टर सान्हे वारो जेको मामिलो आहे उन ते पाक फ़ौज खे तनक़ीद जो निशानो बणाइण जी जेका जांच आहे उहा बि आख़िरी मरहले में दाख़िल थी वई आहे हैंडलर्स जो अव्हां ज़िक्र कयो त उन जा पूरा तफ़सील ख्वाजा आसिफ़ शेयर कया आहिनि सम्झो पिया इहो मामिलो बि PTI जी ॻिचीअ में पवण वारो आहे बिल्कुलु नज़र अचे थो उहा जांच FIA खे हुई मिलियल हुई ऐं ॾिसो 2-3 माण्हुनि जिन टीवीअ ते अची एतिराफ़ी बयान ॾिना आहिनि तिन इहो बि ॿुधायो आहे त असां कंहिंजे चवण ते इहो सभु कुझु कयो ऐं कंहिंजे ट्वीट खां इंस्पायर थी कयोसीं तो जॾहिं हेॾियूं सूरत हाल थींदियूं आहिनि त पोइ माण्हू पंहिंजो सिर बचाइण लाइ उहे सभु सचूं करणु लॻंदा अॻ में शायदि हुनखे जी ठीकु आहे जी नसीर साहब कुझु ॾींहं में गिरफ़्तारियुनि ॾांहुं वेंदो
ऐं वधीक हैंडलर्स ते सख़्ती थींदी, हैंडलर्स ते हथु पवंदो ऐं इहा शइ पंहिंजो ख़ान साहब लाइ काफ़ी डिस्टर्बिंग आहे। उहा हुनजे बयाननि ऐं ॻाल्हियुनि में हाणे नज़र अचे थी। ठीकु आहे नसीर साहब। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडो साहब, थैंक यू सो मच, अवां बि जॉइन कयो। अवांजो छा कमेंट आहे, कीअं पई सूरत हाल अवांखे नज़र अचे? शहबाज़ गिल जे जिस्मानी रिमांड में 2 ॾींहंनि जी वाध छा थी आहे? अफ़रा तफ़री जेका आहे उहा PTI में फैलिजी वई आहे। फवाद चौधरी चयो पियो त शहबाज़ गिल ते तशद्दुदी जेका आहे उहा जुडिशियल इंक्वायरी कराई वञे। असद उमर चयो पियो त PTI ख़िलाफ़ु मकरू साज़िश कई पई वञे। साज़िश वारे बयानीअ खां PTI निकिरे न पई। मूंखे सम्झ में नथो अचे त PTI गुज़िरियल 3-4 सालनि जे दौरान पंहिंजी हुकूमत में पंहिंजो ढंढोरो पीटींदी रही आहे। असां इंसाफ़ इंसाफ़ इंसाफ़, चोरनि जे पोयां आहियूं, जेके पंहिंजो हिसाब नथा ॾियनि ऐं जेके अॻियां नथा अचनि इदारनि जे, इन सॼे रेटोरिक जे पुठियां हिकिड़ा अहिड़ा बुज़दिल ऐं हिकिड़ा अहिड़ा जेके कानून खे हेठां सम्झण वारा माण्हू ऐं हिकिड़ा अहिड़ा माण्हू बीठा हुया जिन जो हाणे चहिरो नज़र अची रहियो आहे त शहबाज़ गिल खे 2 ॾींहं प्लस 2 ॾींहं जो रिमांड वधाइण ते कहिड़ो आसमान थो किरे। रिमांड वधाइण जो मतिलबु आहे त उन्हनि खे पुछा गछा थी थिए। असांखे इहा ख़बर आहे त पुलिस जे रिमांड में काफ़ी ॿियूं शयूं थींदियूं, पर हिते सूरत हाल इहा आहे त 4 ॾींहंनि जो रिमांड ऐं 5 ॾींहंनि जो रिमांड थी चुको आहे, जेको अञा ताईं 2 ॾींहं प्लस आहे। उन में सॼी PTI जेका मशीनरी आहे उहा इन ते एॾी नर्वस छो आहे, उन में हिकिड़ी परेशानी जो आलम छो आहे, उन्हनि खे हिकिड़ो जेको सख़्तो छो तारी थी वियो आहे? अहिड़ी कहिड़ी शइ आहे जंहिंजे मिलण जा इम्कान थी विया आहिनि ऐं अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे जेको एॾो अज़ीम आहे जंहिंजे लाइ का शइ मिली वेंदी ऐं उन ते को प्रॉब्लम थी वेंदो त यकीनन अहिड़ी तमामु का अहिड़ी विथ आहे जंहिंजे लाइ कोई अञा पुठियां ॻाल्हाए रहियो आहे। जंहिं लाइ अॼु ॾिसो त असद उमर प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं सॼो मौज़ू पाकिस्तान में ॿिया मसइला, फ्लड जा मसइला आहिनि, इंसानी हक़नि जी पायमाली पई थिए ऐं पाकिस्तान में जेके इकोनॉमिक मसइला आहिनि उन्हनि सभिनी मसइलनि खां अज़ीम तरीन मसइलो आहे त शहबाज़ गिल खे छो ॿधो वियो आहे। चाहे मुल्क तव्हांजे ज़ाती जागीर आहे या तव्हांजे ज़ाती मसइलनि खे हल करण जो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे। तव्हांखे छा यादि कोन्हे त बिना सबूत जे, बिना ॻाल्हियुनि जे तव्हां महीना माण्हुनि खे 6 महीना 8 महीना माण्हुनि खे जेल में रखियो आहे? छा इहा ॻाल्हि ख़तमु थी वई आहे? मां सम्झां थो इन ॻाल्हि खे मां इहो नथो चवणु चाहियां त इहो इंतकामी तौर ते सही थियो आहे, पर शहबाज़ गिल खां पुछा गछा थिए पई। शहबाज़ गिल बि ईअं शहरी आहे जीअं मूंखां सुभाणे पुछा गछा थी सघे थी, जीअं नसीर मेमण खां थी सघे थी, कंहिंखां थी सघे थी। ऐं जेके क्लीन ऐं साफ़ माण्हू आहिनि उन लाइ हिननि खे स्टेटमेंट पहिरीं काफ़ी हुई, पर ॻाल्हि सम्झ में इहा अची रही आहे का अहिड़ी विथ ज़रूरु आहे, का अहिड़ो को वखर ज़रूरु आहे जंहिंजे मिलण जो ख़ौफ़ थी वियो आहे ऐं उहो जेकॾहिं मिले थो त पोइ ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे ऐं इमरान ख़ान समेत तमामु घणे माण्हुनि लाइ ॿियनि लाइ ॾुखी सूरत हाल थी सघे थी पई। इन लाइ जेतिरो जल्दी रिमांड खां वञे, अडियाला जेल वञे या ॿिए हंधि वञे त सूरत हाल बहितर हिननि जी कस्टडी में अची वञे त ॻाल्हि ख़तमु थिए। छो त इन जे पोयां तमामु वॾियूं स्टोरीज़ आहिनि, तमामु वॾियूं डीप स्टोरीज़ आहिनि जेके निकितियूं त बात निकिलेगी तो दूर तलक जाएगी। जी ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक अहमद चांडे साहब, वापसि अवां अचूं था पिया। नसीर मेमण साहब, हिकु पासे सेनेटर फैसल जावेद ख़ान अॼु सेनेट जे इजलास दौरान पंहिंजे स्पीच में शहबाज़ गिल जे बयान जी मज़म्मत कई। उनखां पोइ गुज़िरियल ॾींहुं असां ॾिठो त इमरान ख़ान पंहिंजे इंटरव्यू दौरान बि शहबाज़ गिल जे उन समूरे बयान जे हिकिड़े जुमिले ते एतिराज़ वारियो त उहो हिकिड़ो जुमिलो जेको आहे असांजे इदारनि जे ख़िलाफ़ु हो ऐं उनजे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई बि थियणु खपे। अली ज़ैदी पारां बि जो तोड़ी मज़म्मत कई वई आहे। PTI जी सॼी क़यादत जेका आहे इन बयान जो समूरो मलबो शहबाज़ गिल ते उछलाए पई, पर वरी शहबाज़ गिल जे रिमांड जी जेका आहे उहा मुखालिफ़त बि थिए पई। अवां बि सम्झो पिया त तमामु घणा इंकिशाफ जेके आहिनि उहे साम्हूं अची सघनि था जेकॾहिं शहबाज़ गिल वाक़ई में सुल्तानी गवाह जेको आहे बणिजी वञे थो त? फौरी तौर ते त नथो चई सघे थो को सुल्तानी गवाह थियण पियो वञे, पर इहा ॻाल्हि सही आहे त ॾिसो शहबाज़ गिल ख़ान साहब जे तमामु वेझे खां वेझो फर्द आहे। हुनजी टीम में जेके माण्हू सफ़ा हुनखे वेझा आहिनि उन्हनि मां इदारा तॾहिं त हुनखे हुन चीफ ऑफ स्टाफ रखियो, चीफ ऑफ स्टाफ आहे, बिल्कुलु सर। हुन वटि उहे कई शयूं हुनजे इल्म में ज़रूरु हूंदियूं, पर हाणे जीअं त हिन वक़्तु हू हिकिड़ी ॿी तफ़्तीश में हुनखे खयो वियो आहे, उन सां लाॻापियल इहो थी सघे थो
हाणे ईअं न थींदो त हुन ते केस हले पियो, सपोज़ त तो आर्मी जे ख़िलाफ़ डिफेमेशन कई आहे ऐं हू गॾु चवे त मूं बकरी बि चोराई त उन जो केस हणनि, ईअं न हूंदो, पर हू उन सां लाॻापियल ॿियूं शयूं जेकर रिवील थो करे, मिसाल चए त सही आहे त असांजी पार्टी पॉलिसी, असांखे त बनी ॻाल्हि में विहारे चयो वियो त हीअ शइ हीअं कजो, पर जी साल जेके ट्विटर थिया सेब असांखे हिन हुन चयो त हीअं कजो, त उहे जेके कनेक्शन्स वारा केस आहिनि उहे डेवलप थी सघनि था। ऐं ख़ान साहब जेको शहबाज़ गिल जे मामले ते एतिरो शदीद परेशान ऐं बेचैन आहे ऐं जेके सख़्त स्टेटमेंट्स ॾिए पियो, त हू ज़ाहिर आहे उन हसासियत खे सम्झे थो त शहबाज़ गिल वटि उहे केतिरियूं ॻाल्हियूं हुन जे इल्म में आहिनि जेके ख़ान साहब लाइ परेशानी जो कारण बणिजी सघनि थियूं। ठीकु आहे। नसीर महमूद साहब वापसि अवां अचूं था ऐं अवां खां कमेंट वठंदासीं। सरदार शाह तालीम वारो सूबाई वज़ीर बि असांखे एक्शन में नज़र अचे पियो। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब जो कमेंट शामिल कंदा। डॉक्टर साहब, सरदार शाह साहब अॼु स्पीच कई आहे हिकिड़ी तकरीब दौरान ऐं हुन तालीम खाते ते काफ़ी कावड़ जो इज़हार कयो। सरदार शाह साहब जा ॿ टे जुमिला जेकॾहिं मां कोट कयां, हुननि जो इहो चवणु त ख़ानगी जेके स्कूल्स आहिनि उन्हनि जा 3 माण्हू बरसाती पाणी निकाल करे था वञनि ऐं असां वटि गवर्नमेंट स्कूल्स में अमलदारनि जी फ़ौज आहे ऐं उहा फ़ौज जेका आहे ज़िले ऑफिसर समेत बरसाती पाणी निकाल न करे सघी आहे। ॿारनि जी तालीम मुतासिर थी थिए ऐं कामोरनि जे खीसे में पैसा पिया आहिनि पर उहे फर्नीचर ख़रीद करे ॿारनि खे नथा ॾियनि। ॿार पट ते वेही तालीम पिराइनि था। कामोरा पंहिंजो क़िबिलो दुरुस्त कनि, न त उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई बि कंदुसि ऐं उन्हनि जी नौकरियूं तेल करण में 1 मिंट बि न लॻाईंदुसि। कीअं पिया ॾिसो मां सरदार शाह साहब जी हिन तकरीर खे? उर्दू जो हिकिड़ो जुमिलो आहे, बड़ी देर की मेहरबान आते आते, मतिलबु तालीम खाते जो जेको स्कैंडल इंटरनेशनल उन शोहरत माणी हुई, 20,000 23,000 29,000 में हिकिड़ी डेस्क ख़रीद कई वई हुई, उहो स्कैंडल बि असांजे साम्हूं आहे। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब। महताब, मां सम्झां थो त हिते इहो इहा उर्दू जी सिट लागू थिए थी त बहुत देर कर दी महिरबान आते आते। जी तालीम खाते में तमामु घणे कम जी गुंजाइश आहे ऐं तवक़ुआत इहो हुई सरदार शाह हिकिड़ो नौजवान वज़ीर तालीम आहे ऐं उन्हनि जी जेका डायनामिक ऐं मुतहरिक जेका आहे सोच आहे ऐं जेका पर्सनल एनर्जीज़ आहिनि, उन्हनि ज़रिए डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट जेके आहिनि से कमु कयो वेंदो ऐं डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट जेके आहिनि से तालीम खाते जा जेके प्राइमरी ऐं सेकेंडरी स्कूल जा मसइला आहिनि उन्हनि खे हल करे उन्हनि खे कंहिं हद ताईं पहिरें मरहले में बहितर कयो वेंदो ऐं उनखां पोइ वरी वधीक जेके आहिनि से चांसिस मिलंदा त उनखे। छो त मां सम्झां थो त तालीम खे बहितर करणु को हिकिड़े ॾींहं जो कमु न आहे, को हिकिड़े साल जो या हिकिड़े टेन्यूअर जो मसइलो न आहे, पर उन ते हिन वक़्त ताईं असांखे घणियूं ख़ासि शयूं न ॿुधियूं। पर अॼोकी जेको बयानु आहे इहो बयानु बि सचुपचु त हिकिड़ो आई ओपनर आहे ऐं ऑफिसरनि खे हिकिड़ी मतिलबु आहे त चेतावनी ज़रूरु आहे। इहा चेतावनी यकीन मां सम्झो हिकिड़ो पॉज़िटिव कमु आहे जंहिंमें सरदार शाह जस्टिफाइबली उन्हनि खे हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त बाबा तव्हां वटि थोरा घणा जेके बि ज़रिया आहिनि उन्हनि सां इहो पाणी कढाइण को मसइलो न आहे, पर हर शइ जी हिते हिकिड़ो ट्रेंड आहे त जेको तालीम इदारनि में जेके तालीम इदारा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ख़ासि तौर ते ट्रेंड आहे, उहे हमेशह इहो ई रोईंदा रहनि था त असां वटि जेके आहिनि से फंड्स कोन्हनि थे। जी हालांकि तव्हांखे यादि हूंदो असां तव्हां जंहिं सिस्टम में पढ़िया आहियूं उन में स्कूलनि में केॾो वॉलंटियरिज़म हुयो। इहो वॉलंटियरिज़म हाणे टीचर्स खां उन्हनि खां ख़तमु थी वियो आहे। ब्यूरोक्रेसी जेका आहे तालीम खाते जी, उहा ब्यूरोक्रेसी हिकिड़ी नाहिल ब्यूरोक्रेसी आहे जेका तालीम इदारनि खे हिन वक़्तु अहिड़ी सूरत हाल में पहुचाए चुकी आहे जो मां सम्झां थो मुंहिंजी पंहिंजी धीअ जेका आहे नंढड़ी उहा 10-11 सालनि जी, उहा पब्लिक स्कूल में हिकिड़े में पढ़ी पए, पर उनजा हाल ॾिसी करे ऐं मूं सोचियो त हाणे हिन को ज़रियो कोन्हे को, अॼु हुनजी दाख़िला मूं वञी पंहिंजे हिकिड़े हुन में पाड़े जे हिकिड़े हुन में कराई आहे, स्कूल में कराई आहे। ठीकु आहे, त मां सम्झां थो त जेका सूरत थियल आहे उहा सरदार शाह साहिब खे जेकॾहिं हिन ते आहे त हिकिड़ो आई ओपनर आहे। ऐं न सिर्फ़ु इहो पर तालीम जी क्वालिटी, तालीम जो जेको फिज़िकल इंफ्रास्ट्रक्चर जेको मौजूदु आहे, मां हिन वक़्तु उन जी ॻाल्हि थो कयां, जेको मौजूदु आहे उन जी सार संभाल लहण लाइ सरदार शाह खे न फ़क़ति इहो पर पंहिंजो पाण पतोड़णु घुरिजे ऐं इहो हिकिड़ो लाइफ टाइम हिकिड़ो चांस आहे जेको सिंध जे तालीम खे बहितर करण जो सरदार शाह जहिड़े हिकिड़े रोशन ख़्याल वज़ीर खे मिलियो आहे। ठीकु आहे। मां सम्झां थो सरदार शाह हिन खां वधीक इन ते कमु करणु घुरिजे। जेको सरदार शाह जेके धमकियूं ॾिनियूं आहिनि इन ते कुझु असांखे नज़र बि अचणु घुरिजे त जेका सरदार शाह साहिबु ॻाल्हि कई आहे उनजो को खड़तेल हुयो, एतिरी ना हली आहे, इन में कुझु त ना हलो ऑफिसर हूंदा जे घर बेड़ा थियनि घटि में घटि,
जेको तव्हां चयो आहे इहो तव्हां करे बि ॾेखारियो त ॾाढी ॻाल्हि मतिलबु आहे त सुठी लॻंदी। ऐं ॿिया बि जेके ऑफिसर आहिनि जेके अधु इनएफिशिएंट आहिनि उहे कुझु बहितरी ॾांहुं वेंदा। जी सर। जी, तमामु अहम ॻाल्हि कई अवां त अमली तौर ते कुझु करे ॾेखारियो त पोइ कुझु नज़र बि अचे, बाक़ी बयानु ॾियण जी हद ताईं त सिर्फ़ु इहो बयानु ई थींदो। इनाम भट्टी साहब, अवां आहियो सर लाइन ते? जी बिल्कुलु महताब आहियां। थैंक यू सो मच। इनाम साहब, अवां कीअं ॾिठो सरदार शाह जे बयान खे? स्कैंडल्स तमामु घणा आहिनि ऐं वॾो चैलेंज बणियल हो सरदार शाह जे लाइ नवां जेके उस्ताद भर्ती थिया आहिनि, ऐं उन हवाले सां बि अॼु सरदार शाह साहब वाज़े कयो त सियासी असर रसूख़ जे तहत ऐं जाली भर्तियूं जेके थियूं आहिनि उस्तादनि जूं, उन्हनि जी बि जांच कंदुसि। तमामु सुठी ॻाल्हि आहे। शाह साहब पहिरियों दफ़ो इहो को न कयो आहे। शाह साहब पहिरीं बि जॾहिं वज़ारत हुनखे या तालीम जी मिली त हुन पंहिंजे ई पीपल्स पार्टी जे साबिक़ा वज़ीर जे ख़िलाफ़ बि चार्जशीट असेंबली जे फ्लोर ते बि पेश कई, जंहिंमें हुन हज़ारें घोस्ट मास्तरनि ऐं सवें बल्कि हज़ारें घोस्ट स्कूलनि जो बि ज़िक्र कयो। ऐं उन खां पोइ बि उन में का तब्दीली नज़र कोन आई जो को घोस्ट स्कूल खुली विया हुजनि ऐं उहे घोस्ट मास्तर जेके आहिनि उन्हनि ते को कार्रवाई थी हुजे। ऐं हींअर बि सरदार शाह पंहिंजे ई उन खाते जे पंहिंजे ई ऑफिसरनि जी नाअहली जी निशानदेही त करे थो, पर मूंखे सिर्फ़ु हैरत इहा थींदी आहे त जंहिं माण्हूअ जे अख़्तियार में हुजे ऐं उन जा अख़्तियार इन्हनि शयुनि ते इस्तेमालु न थी सघनि त पोइ बाक़ी इहा वज़ारत ऐं इहे सभु इदारा कहिड़े कम जा हुजनि था। ऐं जेकॾहिं इहा वज़ारत सिर्फ़ु इन जे लाइ आहे जो उन वज़ीर खे पाण खे इहो चवणो पवे त उहे कामोरा नाकारा आहिनि या नाअहल आहिनि, ऐं उनखे इहो चवणो पए त कुझु भर्तियूं पैसनि ते या उन्हनि ते बि थियनि थियूं, त आउं त सम्झां थो इहो पहिरीं त हुनजी ख़ुदि खेसि जेका आहे सा पंहिंजे लाइ वज़ाहत करणु खपे त हुनजी पंहिंजी कारकर्दगी इन्हनि मामलनि में सिर्फ़ु हिकिड़ो ई हुनखे खातो जेकॾहिं इहो सही तरीक़े सां नथो संभालियो थिए त पोइ बाक़ी कहिड़ो कमु थियो। इन सां गॾोगॾु आउं सम्झां थो त स्कूलनि में जेकॾहिं बीठल पाणी आहे ऐं उहो जेकॾहिं नेकाल नथो थिए त कामोरनि जी त ज़िम्मेवारी केतिरी हूंदी, पर कामोरनि सां गॾोगॾु सरकार, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ऐं ख़ुदि पंहिंजी पूरी हुकूमत जेका आहे उनजे लाइ ज़िम्मेवार हुजे थी त उते तव्हां वसीला केतिरा था ॾियो, उते उन्हनि जे लाइ तव्हां वटि मशीनरी केतिरी आहे। हिते पूरे जा पूरा शहर ॿुॾा पिया आहिनि, उनजो म्यूनिसिपल जो निज़ाम सॼो डावांडोल लॻो पियो आहे, उहो उन खां कोन थो संभालियो थिए। त हिकिड़े स्कूल मां पाणी कढण लाइ उस्ताद या हेडमास्टर मुंहिंजे ख़्याल में स्कूल मां पाणी कोन कढंदा, ऐं उहो साॻियो ई उन्हनि इंतिज़ामी इदारनि ते थिए थो, छाकाणि जॾहिं ॿाहिरि नालीअ जो पाणी केॾांहुं न निकिरी सघंदो त स्कूल मां पाणी केॾांहुं वेंदो। ऐं ईअं ई जेकॾहिं ॿाहिराड़ी जा स्कूल जिन में तव्हांजा जानवर ॿधा पिया हूंदा, किथे ओताकूं हूंदियूं, त उते जेकॾहिं पाणी बहिजी वेंदो त उन जे लाइ केरु ॿियो छा थो करे सघिजे। बेंचूं डेस्कूं जेकॾहिं उहे उन्हनि जे लाइ 25-25 हज़ारनि जी जेका आहे सा बिडिंग थिए थी, उन जे लाइ ठेकेदारनि खे जेको आहे सो ठीका मिलनि था, त उते त उन्हनि जे लाइ इहो त चयो वञे त उन लाइ को बि इदारो ज़िम्मेवार न आहे, बल्कि उहे कमेटियूं ऐं जिन उहे सिलेक्शन्स कयूं उहे आहिनि। पर हींअर जेकॾहिं कंहिं हिकिड़े स्कूल में का डेस्क न हुजे ऐं बेंच न हुजे ऐं उनजे लाइ चइजे त उनजो उते जो उस्ताद हेडमास्टर ज़िम्मेवार आहे, त आउं सम्झां थो सॼी बुनियादी ज़िम्मेवारी पहिरीं सरदार शाह खे पाण ते खणणु खपे। हू पाण खे इन जो ज़िम्मेवार सम्झे ऐं इहा ज़िम्मेवारी जॾहिं हू पाण ते खणंदो तॾहिं उन्हनि ते क़दम बि खणी सघंदो। ऐं आउं सम्झां थो त बहितर एडमिनिस्ट्रेटर उहो हूंदो आहे जेको कंहिं बि ख़राबीअ जो ज़िम्मो पाण ते खणे ऐं जेका बि बहितरी हुजे उन सॼी टीम खे उनजो क्रेडिट ॾिए। पर हिते असां वटि उबतो ई आहे उहो जेको आमतौर ते सभिनी में इहा शइ लागू आहे त जी इनाम साहब, ठीकु आहे। इनाम साहब, अवां जो आवाज़ कटिजी वियो आहे। नसीर मेमन साहब, अवां ॿुधो पिया सर? नसीर साहब, अवां जो छा कमेंट आहे? सरदार शाह साहब अॼु असांखे एक्शन में नज़र अचे पियो ऐं कुझु जेके अहम मामला आहिनि तालीम खाते अंदरि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे फर्नीचर जी बि खोट आहे, बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे, गर्मियुनि जी मोकलुनि खां पोइ केतिरा ई स्कूल्स खुली न सघिया आहिनि। इन जो सरदार शाह साहब नोटिस वरितो आहे ऐं मुक़ररियूं जेके थियूं आहिनि ताज़ियूं उस्तादनि जूं, उन्हनि में बि बेज़ाब्तगियुनि जो इंकिशाफ़ बि कयो आहे पाण ई सरदार शाह, इन जी बि जांच कराइण जी ॻाल्हि बि कई आहे सरदार शाह साहब। तालीम खाते खे जेके मर्ज़ लॻल आहिनि से निहायत पुराणा आहिनि। मां जेसिताईं हुनखे लाइन ड्रा करियां त 85 खां वठी
हिकिड़ी ज़वाल जी कहाणी शुरू थी हुई और पोइ हुन में फ़ौती कोटा ऐं पियो अलाए केतिरा अंसर हुआ, पोइ सिफ़ारिशी भर्तियूं, पोइ हर हुकूमत इन खाते खे भर्तियुनि जो हिकिड़ो क़ब्रिस्तान बनाए छॾियो जी ऐं उहा जनरेशन जेका सियासी बुनियादनि ते भर्ती थियूं 90s में, हाणे उहे सभु सीनियर उहिदनि ते वॾनि उहिदनि ते के हेडमास्टर के कीअं, त हाणे पूरी जा पूरी हिकिड़ी जनरेशन रुली वई। ही ताज़ियूं भर्तियूं तमामु सुठियूं थियूं, मां निस्बती तौरु सम्झां थो त घणियूं बहितर। तो भर्तियुनि वारे मामले ते बाक़ी हाणे पोइ हुन में अॻियां ऑर्डर कीअं था निकिरनि कीअं नथा निकिरनि इहो इंतिज़ामी डिटेल्स मूं वटि न आहिनि, पर मां केतिरा ई टीचर्स सुञाणा जेके बिना ग़रीबनि जा ॿार जेके बिना कंहिं पैसे वैसे ॾियण जे पंहिंजे प्रोसेस में थिया, इहो वॾे अरसे खां पोइ असां ॾिठो। जी रही ॻाल्हि फर्नीचर वग़ैरह, इहो प्योरली इंतिज़ामी मामिलो आहे ऐं सरदार शाह खे चङी तरह ख़बर हूंदी त फर्नीचर ऐं ॿियो जेको हार्डवेयर आहे ऐं जेको डेवलपमेंट जी बजट आहे उन में कहिड़ा वॾा इंट्रस्ट ग्रुप इन्वॉल्व आहिनि, उहे शाह साहब ज़रूरु नोटिस वरितो, सुठी ॻाल्हि आहे, हिदायतूं जारी कई हिन ताईं ठीकु आहे, पर प्रैक्टिकली उहो हिकिड़ी क्लचिस में आहे सॼो निज़ाम, उहो हेॾो सवलाई सां निकिरणो कोन्हे। जेका पाणीअ जी ॻाल्हि थिए थी, पाणी उते बीठो आहे त ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे त स्कूल जंहिं इलाइक़े में मौजूदु आहे उहो उन जाग्राफीअ जे ओवरऑल जेका सिचुएशन हूंदी उन में अहिड़ो ई रहंदो। उते जेकर सॼो ॻोठु ॿुॾल आहे त तव्हां ॾिसो त पुठी हिन मींहं मां जीअं रोज़ तस्वीरूं अचनि थियूं त शहरनि जा मुख्य पाड़ा मुख्य रस्ता सभु ॿुॾल आहिनि। ओवरऑल नेकाले जो सिस्टम म्यूनिसिपल सर्विसिस जो हिकिड़ो कोलैप्स आहे जेको असां ॾिसूं पिया। तो जेकर सॼे ॻोठ जे चौधारी पाणी भरियो बीठो आहे, अस्पताल बि ॿुॾल आहे, रेलवे स्टेशन बि ॿुॾल आहे, प्ले ग्राउंड बि ॿुॾल आहे, बाज़ार बि ॿुॾल आहे, त उनजे विच में स्कूल न ॿुॾे ईअं त कोन्ह थींदो ऐं उनजो पाणी कढी करे केॾांहुं उछलींदो, इहो बि ॾाढो ॾुखियो कमु आहे। सो इहो ओवरऑल म्यूनिसिपल सर्विसिस इंफ्रास्ट्रक्चर जो कोलैप्स आहे। उन में शाह साहब जो नोटिस वठण सां या ऑफिसरनि खे हिदायतूं ॾियण सां थोरो घणो जीअं मींहं जो पाणी लहंदो त पोइ को मोटर वोटर हणाए पाणी छिके वठिजे त ॿी जंहिंजे करे स्कूलनि मां पाणी नथो निकिरे। ठीक है नसीर महमूद साहब, थैंक यू सो मच। प्रोफेसर इनाम भट्टी साहब अवां जी बड़ी मेहरबानी, डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब अवां जी बड़ी मेहरबानी। कोशिश कई त डॉक्टर अयूब शेख साहब सां बि राब्तो थी सके पर उन्हनि सां राब्तो न थी सघियो। नाज़रीन, मुल्क जी जेका सूरत हाल आहे ख़ासि तौर ते शहबाज़ गिल जे जेको जिस्मानी रिमांड में 48 कलाकनि जी अॼु वाध जो फ़ैसिलो अदालत पारां ॿुधायो वियो, उन ते PTI फौरी तौर ते PTI जी लीगल टीम अदालत सां राब्तो कयो आहे ऐं अदालत खां इस्तदा कई आहे त इहो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। इमरान ख़ान खे FIA तरफ़ां जेके नोटिस मोकिलिया विया हुआ परॾेही फंडिंग जी जांच जे हवाले सां त तफ़सील फ़राहम कया वञनि, उन ते इमरान ख़ान ॾमिजी पियो FIA मथां। इमरान ख़ान जो इहो चवणु आहे त इहे नोटिस जेके आहिनि बदनीयती ते ॿधल आहिनि ऐं FIA खे जवाबदार न आहियां, कंहिं बि क़िस्म जो जवाबु न ॾींदुसि ऐं जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि इहे नोटिस वापसि न वरिता विया त FIA ख़िलाफ़ु कार्रवाई कंदासीं। मतिलबु इमरान ख़ान इहो बयानु ॾिनो आहे। उन सां गॾोगॾु वरी असां ॻाल्हि कई त आर्मी चीफ इदारनि ख़िलाफ़ु पाकिस्तान जे अंदरि त हिकिड़ी नाकारी प्रोपेगेंडा मुहिम हले थी जंहिंजी जांच बि आख़िरी मरहले में दाख़िल थी वई आहे। ख्वाजा आसिफ दिफ़ा वारे वज़ीर पारां अॼु प्रेस कॉन्फ्रेंस करे कुझु फैक्ट्स एंड फिगर्स बि ॾिना विया त कहिड़ी रीति किथां किथां जाली अकाउंट्स जे ज़रिए इदारनि जे ख़िलाफ़ु मुहिम हलाई वई, उन्हनि जो तयन थी वियो आहे ऐं तमामु जल्द कार्रवायूं जेके आहिनि उहे बि अमल में ईंदियूं। ॿिए पासे वरी साॻे ई वक़्तु आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जी पज़ीराई कई पई वञे। UAE पारां आर्मी चीफ खे अॼु आला तरीन जेको उन्हनि जो एज़ाज़ आहे उन सां नवाज़ियो वियो आहे। न सिर्फ़ु UAE पर इन खां अॻु सऊदी अरब, बहरीन ऐं उर्दन समेत ॿिया जेके इस्लामी मुल्क आहिनि उहे बि आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा खे आला तरीन जेके अवार्ड्स आहिनि उन्हनि सां नवाज़े चुकिया आहिनि। ॿियो मामिलो आहे सरदार शाह सिंध जो जेको तालीम वारो वज़ीर आहे उन अॼु हिकु तक़रीब दौरान ख़िताबु कयो ऐं पंहिंजे ई खाते ते उनजे ख़िलाफ़ु उन चार्जशीट पेश कई ऐं कामरनि ख़िलाफ़ु सख़्तु कावड़ जो इज़हार कयो, कार्रवाई जो चिताब ॾिनो ऐं पंहिंजो क़िबलो दुरुस्त करण जूं वार्निंग्स जेके आहिनि उहे बि ॾिनियूं आहिनि। तालीम खाते में स्कूल्स में फर्नीचर जी खोट जो बि नोटिस वरितो ऐं उनखां पोइ बरसाती पाणी जेको निकाल न थी सघियो आहे उनजो बि सरदार शाह नोटिस वरितो आहे। इन ते पैनलिस्ट जी राय ऐं कमेंट शामिलु कयो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।